ॾिसो साईं, खैरपुर में तरक़ी थी वई आहे सम्झो। न न त अहिड़ी ॻाल्हि नाहे। सऊदी अरब में त हिननि खजनि जे बाग़ खे ॾिसो त कहिड़ा न कहिड़ा रेस्टोरेंट ठाहे, हुन में अहिड़ियूं कुर्सियूं रंग बिरंगी रखी, चांहि जा कोप, बाकर खानी, बिस्किट, केक पीस, इहो खपाइनि साईं। हे ॾिसो हेॾो आहे नज़र। हे असां वटि जेके ड्रब हूंदा आहिनि, ड्रब, खजूं, कैफ़े, ॾिसो कीअं VIP सां पैसे कमाइण जो तरीक़ो। हे ॾिसो साईं, खैरपुर में तरक़ी थी वई आहे सम्झो। न न त अहिड़ी ॻाल्हि नाहे। सऊदी अरब में त हिननि खजनि जे बाग़ खे ॾिसो त कहिड़ा न कहिड़ा रेस्टोरेंट ठाहे, हुन में अहिड़ियूं कुर्सियूं रंग बिरंगी रखी, चांहि जा कोप, बाकर खानी, बिस्किट, केक पीस, इहो खपाइनि था पिया। माशाल्लाह ॾिसो माहौल कहिड़ो त ठाहे ॾिनो अथऊं साईं। खजूं मथे फरियूं बीठियूं आहिनि, माल ईअं जज के लॻो पियो आहे। पर हिते ई अहिड़ा अहिड़ा रेस्टोरेंट, हेॾो खारा असारा टोकरा टंगे करे, बल्ब हणी करे, ऐं हे ॾिसो खजूं, हे ॾिसो बेकरी, ऐं फुहार हले थी पई साईं। गर्मी जी थधिकार कयो। माण्हू चवंदा न गर्मी आहे गर्मी आहे साईं। हे ॾिसो, हे ॾिसो हेॾो अलॻि साईं। हेॾो आइस्क्रीम, मथे खजूं सफ़ा हीअं दुथियूं पयूं आहिनि खजूं, आइस्क्रीमियूं, चांहि, पाणी। गजी के बस पानी पैप ॾेई बाक़ी बिजली जी फिटिंग कराए, अहिड़ा ठाहूको साईं रेस्टोरेंट। छा त नज़ारो आहे। हिते ई आइस्क्रीम, ॿारनि जो खेल कूद, खजूं, खारका मथे बीठियूं आहिनि, पर हेठि बाग़ में ॾिसो केॾो मुनाफ़ो कमाइनि था। चौधारी, खजूं ई खजूं साईं। हे ॾिसो, हे अलॻि हेॾे छा त हे साईं विच विच में हिननि AC जो कूलिंग जो सिस्टम। हे ॾिसो, हे पाइप हुतो त टेबलनि ते छॾिया अथऊं, ऐं मथां फुहार पाणी जी हे हले थी पई, झनकार जेका थधिकार ॾिए थो पियो, ऐं माण्हू वेठा आहिनि, चांहि बोतल, हेॾो अलॻि। वाह वाह, छा त नज़ारो आहे साईं। हे ॾिसो, वाह वाह, पैसा कमाइण खजनि जे बाग़ में साईं। असां त जहिड़ो टोटा ऐं खट ऐं डंग मेड़ीदा था वठूं। हे ॾिसो, पैसो हीअं कमाइजे, पैसो कीअं कपाइजे साईं, हीअं कमाइजे। ॾिसो खजनि जे बाग़ में अहिड़ियूं कुर्सियूं बुर्सियूं आणियूं मिड़ाए, गंद बंद कले। हे ॾिसो, असां वटि बि अहिड़ा गुल बीठा हूंदा आहिनि, हाणे पाणी जा हे कसियां नाला, हे कॉफ़ी, चांहि, मन पाण वटि। ॾिसो को ईअं होटल ठाहे साईं खजनि में। वाह वाह, छा त हलंदुसि त साईं। हे ॾिसो फैमिलियूं अचनि थियूं, माण्हू अचनि था, छा त होटल आहिनि। ग्लोब श्लोब, खजूं मथां ऐं हेठां ॾिसो फुहारा, लाइटिंग, सेल। ऐं हे ॾिसो बसि साईं, इहे अथव कारोबार जा तरीक़ा जेको करे साईं। ॾिसो रिली टंगे होॾो, ओ इहा दर ते बसि। ऐं हे ॾिसो छा त साईं खजूं, हे ॾिसो खजूं अलॻि पयूं आहिनि। हिते ई खारका प्लस में हे ॾिसो, हे ड्रब आहिनि असां वटि, क़दुरु ई न आहे ड्रबनि जो। ऐं हिते ॾिसो अहिड़ा अहिड़ा खजनि जे बाग़ में कैफ़े ठाहे करे कीअं त पैसा कमाइनि था पिया, कीअं ज़िंदगानी हले थी पई। ड्रब, खजूं, खारका, झिरकियूं ऐं अहिड़ा अहिड़ा कैफ़े, अहिड़ा अहिड़ा साईं कैफ़े। पोइ तव्हां हाणे पाण ॿुधायो त हे मुल्क तरक़ी करनि न करनि साईं। तव्हां बि अहिड़ो को खजनि में बाग़ हणो, ॾिसो कीअं थी आवाम अचे। हे ॾिसो कीअं थी आवाम उॾरंदी अचे, डुकंदी अचे।
हे साईं ड्रब ऐं खारकनि जी कमाई अथव ॾिसो। असां वटि साईं न न न हेॾे माण्हू केॾा था अचनि गाॾियुनि ते, सिकनि था पिया हितां जा माण्हू त साईं असांखे टोटो खाइनि पीअनि था माण्हू। ऐं ॾिसो खजनि जे बाग मां साईं, खजनि जे बाग मां नाणो सिर्फ़ु खारका न, हेठि कैफ़े खोले छॾिया अथऊं, मज़ा करे छॾिया अथऊं। वाह वाह, हे वठो न असां वटि ईअं पाणी वाणी ॾेई शइ ठाहे उन्हनि में अहिड़ा कैफ़े खोले छॾिया अथऊं। बसि अहिड़ा अहिड़ा नज़ारा, अहिड़ा अहिड़ा नज़ारा साईं करे छॾिया अथऊं। ऐं माण्हू अचनि था कुल सऊदी अरब में साईं। हे खैरपुर न अथव, मां शुरू में चयुमि ईअं न त तव्हां हाणे चओ त खैरपुर में इहा जॻह किथे आहे सऊदी मां, खैरपुर में पर अहिड़ी ठाहे था सघो। ॾिसो खजनि जे बाग में, वाह वाह, कीअं साईं तव्हां पंहिंजो कारोबार शुरू करे सघो था। सिर्फ़ु खजूं न, खारका न, उन सां सिर्फ़ु हे खारका न, उन सां गॾोगॾु अहिड़ा कैफ़े ठाहे करे तव्हां माल कमाए था सघो। कारोबार आहे न भाउ जेको करे। हलो दोस्तो, शेयर बाबा शेयर न कयो त यार हीअं न कंदा कयो न, वेंदे वेंदे शेयर कयो। पंहिंजो पीरी प्यारनि जो ख़्यालु रखो। हे अंदरि जी हाणे नओं कैफ़े ठहे थो पियो खजनि जे बाग में, इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। जेसि ताईं दुआनि में यादि, वेंदे वेंदे वीडियो खे शेयर कजो। पंहिंजो पीरी प्यारनि जो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सऊदी अरब में आहियो साईं, सऊदी अरब में।